अस्सलाम वालेकुम आऊं आहियां अवां जो मेज़बान अशरफ बुखारी। दोस्तों हिन वक्त असीं मीरपुर माथिलो पार्क में मौजूद आहियूं। ही पार्क करोड़े रुपयनि जी लागत सां जेको आहे हिन पार्क ते ख़र्च कयो वियो आहे, पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हिन महिल उजाड़ जो शिकार बणियल आहे। हिते वण टिण ॿूटा सभु जेको आहे सड़ी चुका आहिनि ऐं तव्हांखे ॿुधाईंदुमि ॿारनि लाइ जेका रांदीका हिते पियल आहिनि उहे बि जेको आहे टुटी भॼी पिया आहिनि। ॿुधायो पियो वञे त 80 लख जेको आहे हिन ते ख़र्च थींदो ऐं उहे जेको रिलीज़ कया विया आहिनि पैसा। हाणे इहा ख़बर न आहे त इहे 80 लख रुपया किथे ख़र्च कया विया आहिनि। पार्क त हूअं बि उजाड़ जो शिकार बणियल आहे। हिते तमामु हिकिड़ी वॾी तारीख़ी इमारत बि आहे जेकी उहा बि जेको आहे उजड़ी वई आहे। गॾोगॾु हिते ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खूह बि हिकिड़ो तारीख़ी बाग़ सम्झो थो वञे। खूह में बि गंद कचिरो पियल आहे। ऐं जिम जी ॻाल्हि करियूं त हिते सिहत ऐं नशो निमा लाइ जेको आहे हिते नौजवान शहरी अचनि था, फिटनेस लाइ जेको आहे उहे एक्सरसाइज़ बि कनि था अंदरि। ऐं गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन में अणपूरो सामान आहे। त हिन वक़्तु असां सां असलम मलिक आहिनि, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे शहर जा मसाइल जेको आहे उहे लाइव बि कंदा आहिनि ऐं गॾोगॾु सहाफ़त सां बि लाॻापियल आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जो छा चवणु आहे। असलम, तव्हां इहो ॿुधायो, तव्हां हूअं बि त एक्टिव रहिया आहियो काफ़ी अरसे खां हिते। 2016 खां ही जेको आहे पार्क ठाहियो वियो, उनमें जिम बि जेको आहे क़ाइमु कई वई। गॾोगॾु हिन पार्क खे जेको आहे ॾाढो ख़ूबसूरत बणायो वियो। हिन महिल जेकी उनजी जेकी सूरत हाल आहे उजाड़ जो शिकार बणियल आहे। वण टिण ॿूटा सभु सड़ी चुका आहिनि ऐं गॾोगॾु हिकिड़ा तारीख़ी जेको आहे हिते माग बि आहिनि। जीअं हाणे खूह जी ॻाल्हि करियूं त हिकिड़ो वॾो तारीख़ी नालो आहे खूह। पुराणे ज़माने में पाणी बि हिन मां पीअंदा हुआ। सो हिन में बि गंद कचिरो उछलायो वियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी वॾी इमारत हिते बहितरीनु इमारत आहे, 1914 में जेको आहे ठाही वई। ख़बर न आहे थी कहिड़े पर्पज़ लाइ हुई, इहा असांखे बि ॼाण कोन्हे। ऐं हिन महिल 80 लख रुपयो जेको आहे ॿुधायो पियो वञे, मुबैना तौर ते इहो ॿुधायो पियो वञे त 80 लख रुपया जेको आहे हिन ते मंज़ूर थिया आहिनि। उहो ख़बर न आहे त ख़र्च किथे थियो आहे। ठेकेदार बि हिकिड़ो आहे, दीवार ठाही आहे, पर उहा बि हिकिड़ी वॾी ख़स्ता नज़र अचे पई। उन में बि जेको आहे मटीरियल नाकारा इस्तेमालु कयो वियो आहे। गॾोगॾु इहो बि तव्हांखे सुवालु ज़रूरु कंदुसि त हिते जिम असां वटि मौजूदु आहे। जिम बि बिल्कुलु जेको आहे अंदरि ज़बून हाल बणिजी वई आहे। छित जा चापोड़ किरिया आहिनि। केतिरा भेरा जेको आहे तव्हांजा रांदीगर जेको आहे अंदरि रांदि कंदे ज़ख़्मी बि थिया आहिनि। उन में अणपूरो सामान आहे। जिम जो कंप्लीट सामान बि कोन्हे। उन में हिकिड़ी ॿुधायो पियो वञे त AC बि लॻल हो, गॾोगॾु उन सां LCD बि लॻल हुई। उहा बि जेको आहे ख़बर न आहे त कंहिं कहिड़े कामोरे या कहिड़े जेको आहे हितां जे एम्प्लॉई जेको आहे लाहे खणी विया आहिनि, पंहिंजे घर में हुननि लॻाए छॾी आहे। ऐं ॿियूं बि जेकियूं हिते बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे बि हिते मुहैया न आहिनि कयूं वियूं। हिते वाटर कूलर लॻल हो, जेको आम माण्हू हिते शहरी जेको आहे हिते तफ़रीह लाइ ईंदो, पाणी पीअण लाइ ईंदो, उनखे बि जेको आहे उहो बि ग़ाइबु थी वियो आहे। हाणे तव्हां इन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? सभ खां पहिरियों त मां सैयद अशरफ शाह बुखारी जेको हिकु ब्रांड आहे, हिकु सुठो नालो आहे सहाफ़त में, मां साईं खे सलाम पेश कयां थो त साईं ही जेको असांजो असासो आहे, ही जेका पार्क आहे, ही जिम आहे, ही मीरपुर माथिलो जेके वासी आहिनि, तक़रीबन 5.5 लाख खां वधीक मीरपुर माथिलो जी आबादी आहे। उन्हनि जे लाइ साईं वक़्तनि फ़वक़्तनि आवाज़ उथारींदा रहंदा आहिनि। मां साईं खे जेको आहे सलाम पेश कयां थो। ऐं इन सां गॾोगॾु थोरो इहो मां पस मंज़र बि थोरो ॿुधायां त जॾहिं ही पार्क जेका आहे उहा क़ाइमु थी त उन ॾींहुं हिते सुठो हिकिड़ो कमु थियो। हिते लाइटिंग बि ज़बरदस्त हुई। ही अवां खंभा जेके आहिनि ॾेखारे सघो था, ही सारा खंभा जेके आहिनि हिते कतार में लॻल हुआ। तक़रीबन बि अंदाज़नि जेको आहे 50-55 खंभो लॻल हुयो लाइटिंग जो। बहितरीन लाइटिंग थी ऐं उनखां बाद हिते गिरास जेको आहे गिरासिंग बि ज़बरदस्त थी वई। उनखां बाद असांजी जेके मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि उन्हनि 2 जेके आहिनि उहे इलेक्ट्रिक वाटर कूलर ॾिना, जेके हिते जेके आहिनि फिट करायासीं। उहे बाक़ाइदा वाटर कूलर जेके आहिनि उन्हनि खां शहरी जेको आहे उहो मुस्तफ़ीद थींदा रहिया, थधो पाणी पींदा रहिया। हिते बिजली जो बि ज़बरदस्त इंतज़ाम हुयो। उनखां बाद हिते CCTV जेके आहिनि कैमराऊं लॻायूं वयूं। ऐं उनखां बाद हिते जेको आहे हिकिड़ी जिम में जेको आहे हिकिड़ी सुठी AC लॻाई वई, एयर कंडीशन। ऐं उनखां बाद जिम में तमामु सुठो हिकिड़ो सामान जेको आहे रखी करे नौजवाननि जे लाइ हिकिड़ो कसरत जो जेको आहे उहो प्रोग्राम कयो वियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह जॾहिं खां वठी जिम स्टार्ट थी आहे हिते नौजवान सुठे तरीक़े सां वर्ज़िश कंदा रहिया। लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त कुझु सालनि खां बाद 2 या 3 साल सुठे नमूने पार्क हलियो, जंहिंखां बाद जेके पार्क जो जेको ठेकेदार हुयो उन जेको आहे करप्शन शुरू करे ॾिनी। हुन सभ खां पहिरियों जिम ते अटैक कयो ऐं उतां AC जेका आहे उहा लाहे करे उहो घर खणी वियो। उनखां बाद 32 इंच जी जेका आहे LCD लॻल हुई,
ऐं उहा ज़बरदस्त LCD हुई जंहिं ते बाक़ाइदा उहो जेके एक्सरसाइज़ थींदी आहे वर्कआउट थींदो आहे उहो नौजवान जेके आहिनि उहे जेके ट्रेनिंग करनि था पिया उन्हनि खे असां सेखारींदा हुआसीं त भाउ हिन तरीक़े सां वर्क थींदो बाक़ाइदा वीडियोज़ जेको आहे वॾा वॾा जेके बॉडी बिल्डर्स आहिनि उन्हनि जा वीडियोज़ ॾेखारींदा हुआसीं हुन ठेकेदार छा कयो उहा LCD बि जेको आहे उतां खणी वियो उनखां बाद हुन वरी अटैक कयो हिते जेके इलेक्ट्रिक कूलर हुया उहे बि खणी वियो जेके हिते कैमरायूं लॻल हुयूं उहो सॼो निज़ाम जेको आहे सॼो सिस्टम खणी वियो उनखां बाद वरी उन जो अञा दिलि न भरियो वरी हिते जेके हे लाइटिंग वारा खंभा हुया हे झूला वग़ैरह जेके बि लॻल हुया उन्हनि में हथु विधई हाणे तव्हां ॾिसो त हिते तव्हांखे झूला न नज़रंदा उहो सभु पटिजी विया ऐं हिते जेके आहिनि खंभा वग़ैरह सभु खणिजी विया उन खां बाद वक़्तनि फ़वक़्तनि हिते फंड जेके आहिनि ईंदा रहिया लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त ॿियनि ॾिसो ॿिया जेके फॉरेन कंट्रीज़ आहिनि जेको फंड ईंदो आहे त बाक़ाइदा उन्हनि जो हिकिड़ो रिकॉर्ड जेको आहे उहो आवीज़ा जेको आहे उते जेका ज़िले जी मैनेजमेंट हूंदी आहे उहे बाक़ाइदा पंहिंजा वॾा बोर्ड हणी उते जेके आहिनि उहे शो कंदा आहिनि त बाबा हीउ तव्हांजो पैसो आयल आहे हिन तरीक़े सां ख़र्चु थींदो बराबर तरीक़े सां यूटिलाइज़ कंदा आहिनि हिते जेके पैसा अचनि था उन्हनि जी का आवाम खे ख़बर न हूंदी आहे अलाए केतिरा फंड ईंदा रहिया आहिनि इन जी हिकिड़ी ख़ासि तहक़ीक़ात थिए तॾहिं ख़बर पवंदी उन फंडनि में जेको आहे वॾी गोभियूं हयूं हुयूं सभ खां पहिरियों त हिन जी जेकी चौदीवारी आहे उहा कीअं कढी वई जेकी पुराणी हिकिड़ी भित हुई उन खे परले पासे खां टेको ॾेई करे उनखे अंदरां रंग करे बसि हिननि कागज़नि में लिखी छॾियो बसि सॼी जेको आहे चौदीवारी असां कढाए छॾी हुई साल ॾेढ खां बाद उहा भित सफ़ा ज़बून थी किरी पई उन खां बाद वरी ही तव्हां फ्रेश जेका आहे भित ॾिसो था इहा बि नॉन कंप्लीट आहे हाणे हिन जा केतिरा पैसा आया आहिनि का ख़बर कोन्हे लखे रुपया हिन जा आयल हूंदा इहा हिननि जी जेको आहे तहक़ीक़ात थियणु घुरिजे हाणे हीउ ॾिसो हिते अची कमु रुकिजी वियो आहे हीअ पुराणी भित आहे हाणे हू नई भित आहे वरी हुतां वठी यकी हे पुराणी भित जेका आहे हाणे इहो कागज़नि में लिखिजी वियो हूंदो त साईं असांजो हीउ कमु कंप्लीट आहे उन खां बाद जेको साईं चए थो त 80 लख रुपया उहे बि ॿुधण में आया आहिनि कुझु ज़राइनि खां इहा ख़बर पई आहे त 80 लख रुपया आया आहिनि लेकिन उहे केॾां विया या उहे जेके आहिनि पेंडिंग में आहिनि इहा का ख़बर कोन्हे इन जी तहक़ीक़ात थियणु घुरिजे उनखां बाद हीउ तव्हां ॾिसी सघो था हीउ क़दीमी जेके आहिनि हीउ ॾेखारियो सर हीउ क़दीमी सिंध जी सकाफ़त हीउ ॾिसो हीउ सराई गुगी ऐं हीउ जेको आहिनि हे सॼो सामान हिते हिकिड़ा पखी वेठल हुया हाणे सॼा हे तोड़ फोड़ जा शिकार थी विया आहिनि काई जेको आहे रिपेयरिंग न आहे थी सॼो कुझु ज़बून थी वियो आहे ऐं हू साम्हूं जेकी बिल्डिंग ॾेखारो उन बिल्डिंग में कैंटीन हलंदड़ हुई हर शइ ओके हुई हाणे ॾिसो सॼी ज़बून हाली जी शिकार थी वई आहे ॿुधायो पियो ही जॾहिं पार्क क़ाइमु थियो तॾहिं हिन इमारत खे बहितर तरीक़े सां ठाहियो वियो ऐं अंदरि बारब्यूक हुयो शाम जो माण्हू हितां जा शहरी सभु अची तफ़री बि कंदा हुन सां गॾोगॾु हिते लाइट रिफ्रेशमेंट बि जेको आहे हूंदी हुई बिल्कुलु अंदरि इहो छा सबबु आहे इन जो आख़िर ज़िम्मेवार सॼी सूरत हाल तव्हां ॿुधाई बि सही नाज़रीन खे ऐं गॾोगॾु मां बि तव्हां सां सवाल कया पर हाणे आख़िरी जेको तव्हां सां सवाल आहे त इन जो आख़िर ज़िम्मेवार केरु आहे ऐं असां तव्हां छा था सम्झो त हीउ कॾहिं पार्क जेको आहे हिनखे फाल कयो वेंदो जो हितां जे माण्हुनि में ख़ुशी जी का लहर अचे शहरनि में बिल्कुलु सही अवां सही फरमायो था त हिन बिल्डिंग में हिकिड़ी मिनी ईअं सम्झो रेस्टोरेंट क़ाइमु थियल हुयो जिते सभु कुझु मिलंदो हुयो चांहि तव्हांखे काफ़ी ऐं उनखां बाद हर क़िस्म जो जेको आहे बेकरी आइटम हिते अवेलेबल हुयो कोल्ड ड्रिंक्स हुई ऐं जेको आहे उनखां बाद जेको आहे हिते जूसिस वग़ैरह हुया सॼो कुझु हुयो लेकिन जॾहिं ठेकेदार जेको शुरूआती हुयो जंहिं माण्हू जे हैंड ओवर ही थियो उहो जॾहिं हुन बेईमानी शुरू कई त हर शइ तबाह थी वई सभु कुझु जेको आहे उन जेको आहे सॼो समेटे करे खणी वियो इवन एतिरे ताईं ही मोटर जेको आहे हिन जो गुम आहे उन जो नालो जेको असांखे ख़बर पई आहे त उहो इमरान आराई उनजो नालो आहे जंहिं माना हितां ही सॼो कुझु जेको आहे समेटे खणी वियो आहे उन जे लाइ शहरी विया हुया AC मीरपुर मां थियल हो बाबर ख़ान हिकिड़ो बहितरीनु ऑफिसर आहे उनखे वर्बली शिकायत कयूं AC साहिबु जेको आहे उन असिस्टेंट मुख़्तियार कार खे ज़िम्मेवारी लाइ उनखे लॻाई त तव्हां जेको आहे इहो जेको बि प्रूफ आहे नौजवाननि जे हवाले कयो त कहिड़ो कहिड़ो सामान हुयो जेको ठेकेदार हुयो उहो खणी वियो पोइ इनशाला उहो प्रूफ बि वठी करे उहो बि अव्हांखे जेको आहे हिते ॾेखारींदासूं अच्छा ही ज़िले इंतिज़ामिया छा पई करे मतिलबु ज़िले इंतिज़ामिया जो ई त कमु आहे हिन पार्क खे जेको आहे फाल करणु ज़िले इंतिज़ामिया या हितां जा चूंडियल नुमाइंदा छो मतिलबु नथो इंट्रस्ट वरितो वञे हिन पार्क खे ठाहिण लाइ साईं छा ॾिसो हिते को ॿुधायो पियो वञे त का लाइब्रेरी बि क़ाइमु थींदी ऐं हिन पार्क खे जेको आहे ख़तमु कयो वेंदो इहे चौॿोल हिते ॿुधण में अचनि था तव्हां इनखे कीअं था ॾिसो साईं ॾिसो न त हाणे जेको ज़िले इंतिज़ामिया उहा त मटबी रहंदी आहे ज़िले जो जेको यानी DC आहे डिप्टी कमिश्नर उहे त मुख़्तलिफ़ तब्दील थींदा रहंदा आहिनि
ही उन्हनि जो एरिया न आहे, ही एरिया आहे असां लोकल माण्हुनि जो। ऐं असांजी जेकी हिते आबादी आहे 5.5 लख खां वधीक आहे। ऐं उन में मां यकीन सां चवां थो त 1 लख माण्हू बाशऊर आहिनि, जेके उन मंझां ईअं सम्झो त 5000 माण्हू त सेक्रेटरीट में वॾी पोस्टनि ते वेठल आहिनि। लेकिन अफ़सोस त ही जेको असांजो जेको माना वाहिद हिकिड़ो असासो आहे पार्क आहे, जिते हिते ही सिर्फ़ु लेडीज़ पार्क हुई। हिते फैमिलीज़ ईंदियूं हुयूं, उहे वीचारियूं न्याणियूं औरतूं ईंदियूं हुयूं जेके शुगर पेशेंट हुयूं ऐं उन्हनि खे वाक जी अशद ज़रूरत हुई। नंढा नंढा घर आहिनि सिटी में, ऐं ॾिसो था केॾी ॿुसट हूंदी आहे शहर में, जेको आहे नंढा नंढा घर ऐं बिजली जो जेको आहे ब्रेक डाउन, पोइ हिते अची करे उहो थोरो जेको आहे उहो साह पटींदियूं हुयूं। लेकिन अफ़सोस ही पार्क ज़बून थियण खां बाद उन्हनि जी इहा जेकी तफ़री आहे उहा बिल्कुलु ख़तमु थी वई। हाणे असांजो फ़र्ज़ु आहे जेके हिते 1 लख बाशऊर माण्हू आहिनि, उहे जेकॾहिं दरख़्वासी कमु करनि, उहे जेकॾहिं निकिरनि, तव्हां असां सां गॾिजी हलनि, जेको बि आन चेयर डिप्टी कमिश्नर आहे उन्हनि सां मुलाक़ात करे उनखे रिक्वेस्ट कजे त साईं ही जेको आहे जेके फंड तव्हां वटि मौजूदु आहिनि उन्हनि मां ई असांखे जेको आहे ही जेको आहे पंहिंजो रीस्टोर करे ॾियो, ही जेको आहे असांखे बहाल करे ॾियो पार्क, त जीअं उहे फैमिलीज़ जेके आहिनि, हाणे केॾो ॿुसट जो माहौल आहे, तमामु ब्रेक डाउन आहे बिजली जो, ऐं जेको आहे उहे औरतूं जेके आहिनि शदीद बीमारियुनि जो शिकार आहिनि, त उहे अची करे हिते कुझु न कुझु तफ़री करे सघनि। जी बिल्कुलु, असलम जा तव्हां वीचार ॿुधा, तमामु दिलचस्प ॻाल्हियूं, वॾियूं अहम ॻाल्हियूं हिननि कयूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अशरफ बुखारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।